सिंध समेत सॼे मुल्क में क़ौमी ऐं सूबाई असेंबली जे 21 तख़्तनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। पोलिंग जो अमल बिना के वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। क़ौमी असेंबली जी 5 सीटुनि लाइ पंजाब जी 2, ख़ैबर पख्तूनख्वा जी 2 ऐं सिंध जी 1 तख़्त ते चूंड थी रही आहे। पंजाब असेंबली जी 12, केपी ऐं बलोचिस्तान असेंबली जी 2 सीटुनि ते बि पोलिंग जो अमल जारी। सिक्योरिटी जा इंतजाम सख्त किया विया। बलोचिस्तान ऐं पंजाब जे कुझु ज़िलनि में मोबाइल फोन, इंटरनेट सर्विस मुअत्तल। पोलिंग स्टेशन ते सिविल आर्म फोर्स ऐं पाक फौज जा दस्ता मुक़रर। शहदादकोट जे क़ौमी तक N196 ते बि नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी। 5 तालकनि शहदादकोट ते जावल जोड़े जो कुबो सईद खान, मीरू खान ऐं कंबर जे मुख़्तलिफ़ यूसीज़ में पोलिंग थी रही आहे। पीपी जी ख़ुर्शीद जोड़े जो ऐं तहरीक लब्बैक जे मौलाना मोहम्मद अली पंवर विच में मुक़ाबलो। 303 पोलिंग स्टेशन मां 81 पोलिंग इंतिहाई हसास ऐं 77 पोलिंग स्टेशन हसास करार। 4,23,781 वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल करे रहिया आहिनि। पाकिस्तान IMF खे $8 अरब पैकेज जी दरख़्वास्त कई आहे। ख़्वाहिश आहे त जून जे आख़िर या जुलाई जे शुरूआति ताईं स्टाफ लेवल मुआहिदो थी वञे। आलमी मालियाती फंड जी शर्तनि ते फ़ैसिलो मई में थींदो। IMF जो वफ़द नए कर्ज़ प्रोग्राम ते ॻाल्हियुनि लाइ ईंदड़ महीने जे विच में पाकिस्तान पहुचंदो। कर्ज़ मंज़ूर थियो त वफ़ाक़ी हुकूमत NFC ते नज़रसानी कंदी। नाले वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी वॉशिंगटन में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त सूबाई मार्केटुनि खे टैक्स नेट में आणणो पवंदो। वॾनि सीड़पकारनि पाकिस्तान में सीड़पकारी जो इशारो ॾिनो आहे। सऊदी अरब मुल्क अंदरि $5 अरब जी सीड़पकारी कंदो। अमरीकी ऐवान नुमाइंदगान इसराइल लाइ $26 अरब जी हंगामी इमदाद जो बिल मंज़ूर करे वरितो। मजमूई तौर $95 अरब जी पडेही इमदाद जो बिल पेश कयो वियो। यूक्रेन जी इमदाद लाइ $61 अरब जी मंजूरी ॾिनी वई। $8 अरब ॿियनि अमरीकी इतिहादियुनि जी इमदाद लाइ मंज़ूर कया विया। इतिहादियुनि जी इमदाद जो बिल हाणे मंजूरी लाइ सेनेट में पेश कयो वेंदो। इसराइली मीडिया मूजिबि अमरीका इमदाद में $14 अरब जी फ़ौजी इमदाद शामिल आहे। अमरीका इसराइल खे हर साल 3.8 अरब जी फ़ौजी इमदाद ॾींदो आहे। गज़ा जी सूरत हाल ते हमास सरबराह इस्माइल हानिया जी इस्तंबुल में तुर्किया जे सदर रजब तैयब एर्दोग़ान सां मुलाक़ात। तुर्क सदर वाज़े कयो आहे त इसराइल खे फ़लस्तीनियुनि ते कयल ज़ुल्मनि जी ॻरी क़ीमत अदा करणी पवंदी। ईरान ऐं इसराइल विच में वाक़िअनि दौरान गज़ा तां ध्यानु न हटाइणु घुरिजे। इसराइल खे शिकस्त ॾियण लाइ फ़लस्तीनियुनि जी मज़बूत इतिहाद ऐं यकजहती जी ज़रूरत आहे। ऐं विच अफ्रीकी जमहूरिया में ॿेड़ी ऊंधी थियण जे नतीजे में 58 ॼणा ॿुॾी फौत। ॿेड़ी में गुंजाइश खां वधीक 300 मुसाफ़िर सवार हुया। पडेही ख़बरूं इदारे मूजिबि हादसो गादी वारे शहर बेनगोई में पेश आयो। फौतियुनि में औरतूं ऐं ॿार बि शामिल। अखियुनि ॾिठनि शाहिदनि मूजिबि मक़ामी माण्हुनि पंहिंजी मदद पाण तहत कुझु माण्हुनि खे रेस्क्यू कयो। दर्जन माण्हू अञा ताईं